अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टिम 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 टांडो टीवी ऐं मां आहियां टिल्लू टांडाई। सभ खां पहिरियां ई ख़ासि ख़बरूं, मुंहिंजो मतिलबु आहे ख़ासि ख़बरूं। शिकारपुर में 11,000 तारनि ते रस्ते ठाहिण जो ऐलान। पंजाब जे चक नंबर 420 में सस ऐं नुंहुं जो झेड़ो। जुंडापट दौरान सोरो फोत। शिकारपुर जे भरिसां मच्छी जे तलाउ मां मच्छी टपो ॾेई खुशकीअ मथां ख़ुदकशी करे छॾी। खैरपुर भरिसां भंग घोटींदे कूंडे में ज़ोरदार धमाको। आसपास जे इलाइक़े जे यारनि मवालनि जा नशा टुटी पिया। इमरान ख़ान जी तक़रीर ॿुधण दौरान 2 मज़दूर बेहोश वारी हालत में खेनि थाणे ते पहुचायो वियो। ही हुयूं ख़ासि ख़बरूं। तफ़सीली ख़बरुनि खां अॻु हिकु नज़र विझंदासीं मुमताज़ मौलाईअ जे हिन गाने ते। मुमताज़ मौलाईअ जे गाने खां पोइ तफ़सीली ख़बरुनि में भली कार। शिकारपुर जे आला अख़्तियारनि